दोस्तों, सिंध पुलिस जो जेको कारनामो आहे, जेको इंतिहाई शर्मनाक वाक़ियो पेश थो अचे, जिते ख़वातीननि खे जेको आहे न पंहिंजे थाणनि में रखियो थो वञे, उन्हनि खे अलॻि अलॻि जॻह ते रखी करे उन्हनि सां ज़्यादती कई थी वञे। असीं सऊदी अरब में रहूं था, हिते ख़वातीननि जो केॾो अदब एतिराम आहे। जे अगरि ख़ातून तव्हां सां गाॾी में मौजूदु आहे त हितां जो पुलिस ऑफिसर तव्हांखे रोके बि नथो सघे, न ई तव्हांखे सर्च करे थो। हा, अगरि उन्हनि खे को डाउट आहे वधीक त हू तरीक़े सां ऐं इज़त एतिराम सां सर्च कंदा आहिनि या जाचींदा आहिनि। इवन के ज़्यादातर रोकींदा बि न आहिनि, तव्हां पाण ॾिठो हूंदो। पर असां वटि ॾिसो न, बदकिस्मती सां दुनिया जे कहिड़े बि क़ानून में किथे बि लिखियलु न आहे त जिते जेको मुजरिम ग़लती करे तव्हां उनखे पकड़ण जे बजाए तव्हां उनजे घर जे फ़र्द माण्हुनि खे खणी वञो। असां इहो अक्सर ॾिठो आहे इंटीरियर सिंध में, ॻोठनि में, शहरनि में, त भई हाणे जेको कातिल आहे या को मुजरिम आहे, अगरि पुलिस खे नथी हुनखे गिरफ़्तार करे सघे या उस ताईं नथी पहुची सघे त हुननि जो छा कंदे, हुनजे घर जो माल मवेशी या उन्हनि जी ख़वातीननि खे या उन्हनि जे पीरसनि जेके पेरनि वालदेन या उन्हनि जे ब्रदर या कंहिंखे माना अरेस्ट करे खणी वेंदा आहिनि। भई कहिड़े तहत तव्हां खणी वञो? तव्हांखे जे माण्हू पघारूं तव्हांखे पघारूं थियूं मिलनि आवाम जे टैक्स मां, तव्हां उहे मुफ़्त जी पघार था खणो था। तव्हां पंहिंजा सोर्स इस्तेमालु कयो न, उन मुजरिम खे तव्हां पकड़ियो न, तव्हां उथल पुथल कयो न, तव्हां पंहिंजी जेका ड्यूटी आहे उहा कयो। पोइ उहो मुजरिम किथे बि हुजे, कहिड़ी बि जॻह ते हुजे। हाणे खोसा बिरादरी जेके आहिनि मोज़िज़ तमामु बहितरीन आहिनि, उन्हनि खां ख़वातीननि खे सलाम आहे, जस आहे, जिन इहो इंकशाफ़ कयो आहे। उन्हनि जी इज़त घटिजी न आहे, अलाह ताला उन्हनि खे वधीक इज़त ॾींदो। पर इन पुलिस जी जेका आहे न दांगी, इन जे पुलिस जे मुंहं ते दांगी मली वई आहे। जेको मकरूर इन्हनि जो चहिरो आहे, जेको SHO आहे, SP आहे, जेको आहे, इन्हनि खे अहिड़ी कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे जीअं दीगर ॿिए हंधि को अहिड़ो बि अमिलो जेको आहे पुलिस ऑफिसर या हवलदार हुजे जेको इहो कमु ग़लतो करे ई न। पुलिस ते त हाणे यकीन ई न आहे। पुलिस त टोटली 2 नंबरनि ते लही करे कमु पई करे। छो? छाजे करे भाई? किथे भला तव्हां असांखे इहो ॿुधायो त कहिड़े क़ानून में लिखियलु आहे तव्हां कंहिंजे फ़र्द खे, कंहिंजी माशी माल या कंहिं ॿिए कंहिंखे खणी वञो? तव्हां मुफ़्त जी पघारूं था खणो था। तव्हां वटि टेक्नोलॉजी आहे, तव्हां वटि सभु कुझु आहे, कॉल्स ट्रेस कयो, नंबर ट्रेस कयो, हर चीज़ तव्हां कयो, मुमकिन ते तव्हां नाका आणो, तव्हां मुफ़्त जी पघारूं त कोन था खणो न, त हिलाल पघार करे खणो न। अफ़सोस आहे, इहो वाक़ियो जेको आहे इंतिहाई ज़्यादा अफ़सोस आहे, तकलीफ़ ॾिनी आहे ऐं ज़्यादा तकलीफ़ ॾिनी आहे। ऐं पुलिस छा पोइ खोड़ अहिड़ा पोइ थी सघे, घणियूं अहिड़ियूं ख़वातीन इन्हनि जे मथां इज़त जे डपे करे पोइ थी सघे इन्हनि जे मथां को इल्ज़ाम बि न लॻाइनि या कुझु चई बि न सघनि। पर सलाम आहे उन ख़ातून खे जिन इन इहो इंकशाफ़ कयो आहे ऐं दांगी पुलिस ते मली आहे। ऐं अहिड़नि अगरि अहिड़ा तव्हांजे इदारनि में पुलिस ऑफिसर SHO जेके आहिनि, उन्हनि खे बरतरफ़ करे ऐं कड़ी सां कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं इंतिहाई दर्दनाक तकलीफ़ सज़ा ॾिनी वञे, इवन के इन्हनि खे फांसी ते लटकायो वञे। इहो जेको अमल आहे, इहो इंतिहाई ज़्यादा ग़लति आहे, इंतिहाई ज़्यादा ग़लति आहे। इज़त जो त कोई निमो बदल ई न आहे। इज़त खां वधीक का चीज़ ई न आहे न।